उमरकोट लॻ सलीम महर मोरी ठाठड़ाई वटां रिपोर्ट असां सां शेयर कई आहे सैयद अब्दुल रहमान शाह। उमरकोट जवाबदार हरेश भील वल्द रामचंद भील कोल्ही न्याणी पांचू धी आसन कोल्ही पांचू जी उम्र 13 साल है, जिन सां हरेश भील ॾाढाई जी कोशिश करे सोना ज़ेवर बि फुर कया आहिनि। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ घर वई त हरेश कुमार फरार थी वियो। पुलिस कार्रवाई करे FIR दाख़िल करे छॾी आहे।